ठीक है वली अपडेट करण लाइ वॾी महिरबानी। नाज़रीन हिते वांखे आगाही ॾींदा आहियूं। नसीराबाद में बोर्ड मुतासिरनि जी वाह न थियण ख़िलाफ़ डीसी कंबर जो अलामती जनाज़ो खणी अनोखो एहतजाज कयो वियो आहे। पीपी शहीद भुट्टो जी अॻवाननि अलामती जनाज़ो खणी अथरवाह ते धरणो हंयो वियो आहे। अॻवान जो चवणु आहे त नसीराबाद जी कैंपुनि ऐं ॿियनि हंधनि ते तरसियल मुतासिर बेयारो मददगार बणियल आहिनि। हुननि चयो त कैंपुनि ऐं रोडनि ते वेठल मुतासिर बुखूं काटे रहिया आहिनि, पर कंहिं बि सदनसार नाहे लधी रिलीफ ऑपरेशन जे नाले ते मनपसंद माण्हुनि खे राज़ी कयो पियो वञे। इहा अहम ख़बर वांखे ॾियूं पिया। नसीराबाद में बोर्ड मुतासिरनि जी वाह न थियण ख़िलाफ़ डीसी कंबर जो अलामती जनाज़ो खणी अनोखो एहतजाज कयो वियो आहे। पीपी शहीद भुट्टो जी अॻवाननि अलामती जनाज़ो खणी अथरवाह ते धरणो हंयो आहे। अॻवान जो चवणु आहे त नसीराबाद जी कैंपुनि ऐं ॿियनि हंधनि ते तरसियल मुतासिर बेयारो मददगार बणियल आहिनि। हुननि चयो त कैंपुनि ऐं रोडनि ते वेठल मुतासिर बुखूं काटे रहिया आहिनि, पर कंहिं बि संदन वाहुर नाहे कई। वधीक अपडेट्स मालूम करण लाइ असां राब्तो कयो आहे सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर अलाह बख्श कुरैशी सां। जी अलाह बख्श अपडेट कजो, हीउ जेको धरणो हंयो वियो आहे हिन हवाले सां। हाँ जी रिदा बिल्कुल अॼु ही पीपी शहीद भुट्टो पारां धरणो लगायो वियो आहे। मुसलसल बरसाती बोर्ड जे मुतासिरनि जी वाहर न थियण ख़िलाफ़ कंहिं वक़्त ते मानी न मिलण, राशन न मिलण ऐं खेमा न मिलण जे करे एहतजाजी मुज़ाहिरो कयो। एडवोकेट यूसुफ पतूजो, कामिरेड इब्राहिम चांदियो, रसूल भट्टो ऐं लेन जी अॻवानीअ में हिननि अनोखो एहतजाज कयो आहे। हिननि अॼु डीसी कंबर शहजाद कोट जो अलामती जनाज़ो खयो आहे ऐं ही पंहिंजी ऑफिस खां हिकु वॾे एहतजाजी रैली जी सूरत में शुरू थिया आहिनि। पूरे शहर में उन अलामती जनाज़े खे गश्त करायो ऐं आख़िर में अची अथरवाह जी पुल ते जनाज़ो रखी धरणो हणी वेही रहिया। ऐं इन मौक़े ते अॻवाननि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त मुसलसल बरसाती बोर्ड जे मुतासिरनि जी वाहर नथी थिए। हुननि जे रिलीफ कैंपुनि में बीमारियूं पैदा थी वयूं आहिनि, ख़ासि तौर ते चमड़ीअ जी बीमारी ऐं मलेरिया जी बीमारी सख़्तु तेज़ीअ सां फैलिजी रही आहे, पर हुननि जी वाहर करण वारो को बि कोन्हे को। ऐं नई वरी हुननि खे दवा ॾिनी थी वञे, नई टाइम ते मानी ॾिनी थी वञे। माण्हू बुखुनि में पाह थी विया आहिनि, बुखूं काटण ते मजबूर थी विया आहिनि, पर बार बार एहतजाजनि ऐं दाहुनि जे बावजूदि को बि ॿुधण लाइ तयारु कोन्हे को। ऐं हिननि चयो त डीसी कंबर शहजाद कोट सिर्फ़ु फोटो स्टेशन में पूरो आहे ऐं हू वाहर करण वारनि जिन माण्हुनि जी वाहर खणी आहे उन्हनि जी वाहर कई नथी वञे ऐं मनपसंद माण्हुनि खे राज़ी कयो थो वञे। ऐं हिननि जो मुतालबो आहे त जेसीं ताईं हिननि मुतासिरनि जी वाहर न थींदी, हिननि खे खेमा, मानी ऐं राशन न मिलंदो। ठीकु आहे, अलाह बख्श अपडेट करण लाइ वॾी महिरबानी अव्हां जी।